Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरा से सांझी। अरे मुझे गाल ॿुधो निभागो तव्हां जेको न वञी चोरनि सां यारी रखियो आहे उन्हनि चोरनि हाणे अची मतेरी में अखियूं विधा आहिनि। यार दोस्त अहिड़ा कबा आहिनि जेके अची लॼनि में अखियूं विझनि। शर्म नथो अचेव। रोलू रोलू तू मितेरी जे साम्हूं असांखे ज़लील न कंदो कर। केर थो चवे त इहो पीराणो ऐं ॾातू असांजा यार आहिनि। कोई भला उहे रोज़ रोज़ दर ते छो था अचनि? आखिर उन्हनि जो तव्हां में अहिड़ो कहिड़ो कमु आहे? अदालीमा लॻे थो त हाणे इहा हक़ीक़त असांखे ॿुधाइणी पवंदी। इहा ॻाल्हि असांजी ॻिचीअ में थी पवे। त ख़बर जिन हक़ीक़त बयानु कई त पोइ पंहिंजे नसीब खे वॾो धकु लॻंदी। कोई ॿुधाए न ख़बर हक़ीक़त कहिड़ी आहे ऐं कहिड़ी ॻाल्हि पिया लिकायो असांखां? मितेरी मां ॾाढो मजबूर आहियां। जेसीं ताईं असांजो कमु नथो थिए न मां तोखे का बि ॻाल्हि ॿुधाए नथो सघां। वञी धूड़ पाए मुआ गेंडा तूं छा थो सम्झी हा त मां का तोखे हथ जोड़े मिनतूं कंदसि त ख़बर मूंखे ॿुधाए न ख़बर। मूंखे अहिड़ी हक़ीक़त ॼाणण जी का बि ज़रूरत न आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो। ॿीहर जेकॾहिं इहो ॾातो हिन दर ते आयो न त तव्हांजे लाइ हिन घर में का बि जाइ न हूंदी। भागा जंहिंखे ॾिसो खणी था अचो घर में। हाणे ॻाल्हि ॿुधो मतेरी छा चओ पुट मां तव्हांखे हिते मतेरी जे करे बर्दाश्त थो कयां घर में। जॾहिं मतेरी चए थो घर खां निकिर त मां तव्हांखे छो रखंदुसि घर में। हितां निकिरो ॿई बेस्तो करे कढंदोमांव न त। अदालीमा अदा ख़बर हाणे या त पैसा सां आयूं या भाॼई मितेरी। अदालीमा मूंखे त न रुलूअ ते अहिड़ी थी कावड़ अचे जो दिलि थी चवे त ख़ुदकुशी कयां। सॼो हिन जे करे आयो। देर छो थो करी करे न ख़ुदकुशी त असांजो वारो वञे। तूं त चङी थो न मुआ त मां मरां त ॿियो ॾींहुं थिए। सॼी शरारत तुंहिंजी आहे। असां करम खान हिते अॼु लाइ हिते जी करम खान धमकी ॾेई आहे चयो आहे अजल खान जे पंहिंजे पीउ जो पुटु आहीं त इहा शादी कराए ॾेखारजां। बाबा साईं छोकिरी त सोभारे खान जी आहे। ही करम खान एतिरो होश मां छो थो निकिरे? करम खान खे जेको पेट में सूर आहे उहो सभु मां सम्झां थो। हुनजी मर्ज़ी आहे त मूमल सां हू पाण निकाह करे ऐं सोभारे जी पूरी मिल्कियत उनजी डाज में हुन खां वठे। इहो ख्वाब करम खान जो कॾहिं बि पूरो न थींदो बाबा साईं। मां तव्हां खां माज़रत थो कयां। हिकु ॻाल्हि मूं तव्हां खां लिकाई। कहिड़ी ॻाल्हि आहे उहा जंहिंजी तोखे ज़रूरत पई मूंखां लिकाइण लाइ? इहो सोभारो खान ठाह जे लाइ भॼंदो थो अचे। हुन माण्हू बि मोकिलिया पर मूं हुननि खे भॼाए मोकिलियो। सोभारे ई तुंहिंजे मथां हमलो करायो हो ऐं हाणे तोखे ई अख़्तियार आहे त तूं हुन सां ठाह करींदो या पंहिंजो पलान थो। मां केरु थींदो आहियां ठाह करण वारो? बाबा हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे त सोभारे सां ठाह करीं या न करीं। बाबा साईं सोभारे सां ठाह कबो पर मूमल जी शादीअ खां पोइ। ठीकु आहे बाबा मूंखे तुंहिंजी इहा ॻाल्हि पसंदि आई। तो सुठो फ़ैसिलो कयो आहे। हाणे सोभारे खान जो इम्तिहान आहे। जे हू करम खान सां गॾिजी का शरारत थो करे त पोइ हुन सां ठाह हरगिज़ न कबो। पर जे हू हुन खां पासीरो रहे थो त पोइ हुन सां ठाह ज़रूरु कबो। और हिकिड़ी ॻाल्हि जो अरमान आहे जेकॾहिं निकाह खां पहिरियों मुंहिंजी बाबा सां मुलाक़ात थी वञे हा त बहितर थी वञे हा।
छो त बाबा मुंहिंजी ज़िंदगी जो वारिस ऐं मालिक आहे। बाबे बचल जी बि कोशिश इहा ई आहे त निकाह वक़्तु तुंहिंजो पीउ उते मौजूदु हुजे। पोइ आख़िर अहिड़ो कहिड़ो मसइलो आहे जो बाबा मूंसां मिलणु नथो चाहे? मूमल असुल हक़ीक़त इहा आहे त तुंहिंजी शादीअ खां करम ख़ान राज़ी नाहे ऐं तुंहिंजो पीउ बि त इहो ई थो चाहे त हू करम ख़ान जी नज़रुनि में न किरे ऐं करम ख़ान जी तो ते नज़र न पवे। इन जे करे तुंहिंजे पीउ बाबे बचल ख़ान खे शादीअ जी पूरी इजाज़त ॾेई छॾी आहे, पर करम ख़ान खे इहो ॿुधायो अथई त बचल ख़ान तुंहिंजी शादी ज़बरदस्ती थो कराए। इन जे करे तुंहिंजो पीउ तोसां मिलणु नथो अची सघे त मतां उन करम ख़ान जी नज़र तुंहिंजे पीउ जे मथां पवे। सच गुर, करम ख़ान वॾो ज़ालिम माण्हू आहे। 2 चकर बाबा खां मुंहिंजे रिश्ते जी घुर बि कई हुयसि, पर बाबा इनकार करे छॾियो। और मां कॾहिं बि हुन घर में ख़ुशि न रही सघां हा। करम ख़ान त पंहिंजे घर जी औरतुनि खे जानवरनि खां वधीक कोन थो सम्झे। त पोइ तूं ख़ुशि नसीब आहीं जो करम ख़ान जहिड़े ज़ालिम शख़्स जे ॼार मां निकिरी हिते आई आहीं। ऐं मां दुआ थी कयां त तुंहिंजी नई ज़िंदगी इलाही ख़ुशियुनि सां गुज़रंदी। कमला, ओ कमला देवी, अरे साईं हेॾां त अचूं। वे साईं वे वे वे। कमला, मां ॿुधो आहे त रईस बचल ख़ान जी शादी ज़बरदस्ती पियो कराए। छा हक़ीक़त आहे कमला, तूं ई ॿुधाए। ॾिसण में छोकिरी त तमामु ख़ुशि पई नज़र अचे, उनजे चेहरे ते को रंज ई न हुयो। पोइ केरु थो चवे त इहा ज़बरदस्ती जी शादी आहे? कमला, छोकिरी जो पीउ हिन शादीअ में राज़ी न आहे, छो त राणो वीचारो फोग फ़क़ीर जो पुटु, ग़रीब ख़ानदान, हो वरी पंहिंजे पाण खे उतम था सम्झनि। शाहजी अमीरी ग़रीबी इंसान सभु हिकु जहिड़ा इंसान आहिनि, रुगो इंसानियत हुजे साईं। कमला, कमला, मालिक जी नज़र में सभु माण्हू हिकु जहिड़ा थी। पोइ हिननि जो छो मथो ख़राबु थियो आहे माण्हुनि जो? ऊच नीच ग़रीबी ऐं अमीरी जे हिन में फाथा पिया आहिनि। पर इहा ॻाल्हि जट कीअं सम्झनि? सुलझली हूंदो को जेको हिन ॻाल्हि खे सम्झंदो। हीउ जट छा जट सम्झी किलो त में ई सदाईं मालिक जे पैगाम खे सम्झनि न। जेकर अमन हुजे, शांती हुजे, सिंध धरती बहकी पए। कमला, इन्हनि जी भॻवान भली कंदो, अॼु न त सुभाणे ठोकड़ूं खाई पाण ई सुधड़ी वेंदा। जॾहिं ख़बर बि आहे त बुरे कम जो नतीजो बुरो आहे त पोइ अहिड़ा माण्हू कम करे छो? अरे साईं, आहिनि त अजाब में इहे शोभाड़े खान वारा, करम खान वारा अजाब में आहिनि। होॾ नथा छॾनि, न मञीदा कंहिंखे बि। मालिकी का हुनखे सम्झ ॾे। इहो त तूं थो चवे न, पर जिद्दी माण्हू सदाई खसाड़े में ख़ुशि हूंदा थी साईं। हर कंहिंखे भॻवान ॾिसे थो। राम राम। सोरठ चवंदा न आहिनि, अंधनि अॻियां रोइण अखियुनि जो ज़्यान आहे। बुध फ़क़ीराणी बुध, ॿुधी पई न लिख लछण। हाणे असीं अंधा मॾा थी वियासीं, कान्हे का जोर जो में तॾहिं तो रहो रांदियूं करे। बाबा, ज़रूरी न आहे अंधा उहे हुजनि जिन जूं अखियूं न हुजनि, बल्कि अंधा उहे बि हूंदा आहिनि जिन जा दिल पत्थर जा थी वञनि ऐं पंहिंजे बचनि जा दुख सूर उन्हनि खे नज़र ई न अचनि। बाबा तो भाई हिननि सां को पाण पुॼी सघंदासीं छा? हा, हाणे साईं असां जूं दिलियूं पत्थर थी वयूं, नंढे मां थी वॾो कयोसीं। हा, अॼु असीं ईअं थी वियासीं। बाक़ी ही तो वॾा फर्मा बरदार, जीअं था चऊं तीअं था कनि। उथ त उथ, वेह त वेह। हा साईं, असुल जी सां जी मिलायो पिया अचनि। जी असां जी त तॾहिं मिलाईंदासीं न जॾहिं तव्हां असांजो अंदरि ठारियो हूंदो। ही अंदरि असां तुंहिंजो अञा न आहे ठारियो। हा, मूंखे इहो त ॿुधाए, कहिड़ा तोखे असां टांडा बूथ में आया आहिनि? अमा ज़िंदगी असांजी अज़ाब पिया बणायो, अञा चओ था कहिड़ा टांडा ॾिना आहिनि? अरे छोरा छोरा, तूं त पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब सम्झ। जल्द हिननि गाॾियुनि कारुनि बंगुलनि जो मालिक हूंदे। मां त चवां थो त हींअर खां ड्राइवरी सिख। बाबा, तूं इहो न सोच त को मूमल ॾाज में इहे बंगला ऐं कारूं पाण साण खणी ईंदी। अचे न अचे, पर ॾिस जाए वेठो, सुभाणे माल मिल्कियत वारो थी वेंदे। हलियो, ऐं जेका छोरी बीठी आहे न, इनखे नौकरियाणी करे रखजां। सॼो ॾींहुं पई मूमल खे हिंदोरे में लोॾींदी ऐं हिंदोरे में वेठी हुनजा टकड़ा ॿुधंदी। ये टकड़ा हूंदा। जॾहिं सोरठ ज़िंदा ई न रहंदी त उते नौकराणी कीअं थींदी? सोरठ अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदी कर, मुंहिंजो हाँ थो फाटे।
बाबल साईं, यो करम खान जेकॾहिं धमकी ॾेई वियो आहे, मुड़ंदो कोन। उनजी फितरत में आहे विच्छू वांगुरु हर कख पन खे ॾगोड़। ॾिसजो, को न को कदम खणंदो ज़रूर। करम खान जहिड़े सख़्त कदम खे मुंहुं ॾियण लाइ त तोखे घुरायो आहे सादिक खान। बाबल साईं, जेकॾहिं करम खान सिधो विड़ियो न त बख़्श असां बि कोन कंदासीं। बाक़ी जेकॾहिं चोरी चक हणियो न, पोइ पंहिंजी क़िस्मत खे चवजो। असांखे करम खान जे हर कदम खे रोकणो आहे। साम्हूं अचे या चोरी चक पाए, कहिड़े बि तरीक़े सां हुनखे हितां नाकाम मोटणो पवंदो। बाबल साईं, असां पंहिंजे तरफ़ां भरपूर कोशिश कंदासीं, पर छप हणी चोरी चक हणण वारे खे असां रोके नथा सघूं। उन कम में तव्हां अकेला न हूंदो, तव्हां सां गॾु सामल ऐं पूरो ॻोठ गॾु हूंदो। बाबल साईं, जेकॾहिं इन करम खान सिधी रांदि सोटे वारी रचाई न, त पोइ बाबल साईं उन करम खान जे लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। छो त सादिक जी मार ख़बर न चार। बाबल साईं, मां अहिड़ो अशर कंदोसांसि जो उन्हनि खे भॼण वारी वाट बि हथ न ईंदी। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे बाबल साईं। बाक़ी जेकॾहिं छप हणी चोरी चक पाइण जी कोशिश कनि था न, त पोइ बाबल साईं उन कम ते तव्हां सांवल खे लॻाए छॾियो। ॻोठ जा सभु घट खेड़ बंदि कराए छॾियो। जेसीं ताईं मूमल जी शादी नथी थिए तेसीं ताईं सांवल खे उन कम ते मूं लॻाए छॾियो आहे। खुदा कंदो त हू पंहिंजे कम में कामयाब वेंदो। ऐं असां हिन गिदड़ करम खान जो रस्तो रोकण में कामयाब थींदासीं। सांवल, मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हि कर। हिते न, मतां इहा ॻाल्हि मूमल जे कननि ते पहुचे ऐं मां नथी चाहियां त इहा ॻाल्हि मूमल ॿुधे। अहिड़ी ॻाल्हि आहे? हा, तूं हेॾे अच। सोरठ, मां तुंहिंजे दिल जो दर्द ॼाणा थो। काश तू मुझे दिल जे दर्द के समझी आ त ही कदम न खणी आ राणा। तो मुझे दिल जे दर्द के सुञातो ई न आहे सोरठ। जेतिरी मोहबत तूं मूंसां कंदी आहीं, तोखां वधीक तोसां मोहबत आऊं कंदो आहियां। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि जो वक़्तु न आहे राणा। तू पंहिंजी मोहबत मूमल लाइ संभाले रख। जॾहिं मां न हूंदसि न, त मुंहिंजे हिसे जी बि मोहबत तूं मूमल खे ॾेई छॾिजां। तोखां पोइ मां मूमल सां ख़ुशि रही कोन सघंदुसि। सोरठ, तूं आहीं त राणो आहे। जेकर तूं न आहीं त राणो कुझु बि न आहे। तोखां सिवा मां ज़िंदा रही बि त छा कंदुसि। इन करे सोरठ, तूं मूंसां वचन कर। वचन कर त तूं पंहिंजे पाण खे को बि नुक़सान कोन पहुचाईंदी। न राणा, हाणे वाइदे वचन जहिड़ो त तो पाण खे छॾियो ई न आहे जो मां तोसां वचन कयां। सोरठ, आख़िर तूं मुंहिंजी मजबूरी खे समझी छो नथी? मां तुंहिंजी मजबूरियुनि खे सम्झो आहे, तॾहिं त तोखे हाणे मयार नथी ॾियां। इहे मयारूं न आहिनि त ॿियो छा आहे? जेकॾहिं तूं हिन रज़ा ते राज़ी हुजी हां त अहिड़ो सख़्तु कदम खणण जी तोखे कहिड़ी ज़रूरत हुई? तोखे त मां को बि नुक़सान नथी पहुचायां, पोइ तूं परेशान छो ई राणा? छा इहो मुंहिंजो नुक़सान न आहे सोरठ? तुंहिंजी मौत सिर्फ़ तुंहिंजी मौत न आहे। मुंहिंजो ख़ुदा ॼाणे थो, तोखां पोइ ही राणो बि ज़िंदा रही कोन सघंदो। मतरी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ध्यान सां। ये ॿई जेके चंडरा अथई न, ये तोखे मूंखे ईअं वारो कोन ॾींदई। तूं ॾींदा रुगो ख़बर के धमकियूं न ॾे। तूं ख़बर खां तलाक वठ। जॾहिं ख़बर खां तूं तलाक वठतई न, पोइ ख़बर के क़दुरु पवंदो तुंहिंजो। रोलू चई त सच तूं।
आहियां त खबड़ मां बि बेज़ार, पर सोचां थी त खबड़ खां तलाक वठण खां पोइ मां काॾे वेंदसि, केरु मुंहिंजो सहारो थींदो? तो जहिड़ी खूबसूरत सुहिणी पोपरी छोकिरी जा त हज़ार सहारा बणिजी वेंदा। रुगो कुंवारनि ताईं ख़बर पए त खबड़ खां तलाक वठो अथसि। वो ॾिस त हिते कीअं लाइन लॻी थो वञे छोकिरनि जो। रोलू, तूं सच थो चईं? कॾहिं तूं पंहिंजो पाण खे आईने में त ॾिस गौर सां, तूं त परी परी ऐं काथे रहियो हू हिमालय जो जिन। छा हाणे उन जिन सां तुंहिंजो जोड़ ठहे थो? तो सां त ज़ुल्म कयो आहे तुंहिंजे माइटनि, हाणे भला गाते तुंहिंजी में सचो अथनि। तुंहिंजी त ज़िंदगी अज़ाब बणाए छॾियो अथनि दफ़ा। तूं जेतिरो ॾई इन खबड़ मां जल्दी जान छॾा। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त अॼु खां पोइ मां बि खबड़ लाइ ट्रामो आहियां। मूंखे तलाक ॾेई जान छॾाए, न त मां माई में तेरी न आहियां। माई? कहिड़ो माई? किथे माई? तूं माशाल्लाह अञा 16 सालनि जो छोकिरी लॻो पियो आहीं। पंहिंजो पाण खे माई चई हरू, पर छो तो पाण खे ख्वार करी? अदा अचण वारा अदाली मां एडी देर तू मुखे जेका सुने डातू जे इंतजार में हिते बिहारे छड़ियो। ओडा हुन निभागे रोलू मुजी घरवारी या कन्न भरे भरे हुनके छितो करे छड़ियो होंदो। इन करे अदाली मां हाणे मां हलाए तो घर आ बुध जे डातू अचे न हुनके दर ते न वठी अच जाए। अदा जे के डातू चे त मुखे खबड़ सा मिलणो आ त पो मां छा कंस? पो तू हिय कजाए भला डातू के हिते बिहारे तू अची जाए मुखे सडण। अदा जे कने हु निभागा मुझे पोया आया त मां उन्हनि के रोके सघंस छा? थोड़ी देर अञा इंतजार कयूं था, मता हु अची वञन। हूं त ये बई निभागा सुबह जो सवेर वडे वाके ओ खबड़ ओ लीमा वडा वडा आवाज दीना है, पर जे हाणे असा उन्हनि जे इंतजार में बीठा हूं त हुननि जी का खबर ही कोन थी पवे। इन करे अदा लीमा हाणे मां हलाए थो घर। मुखे मितरीअ जो फिक्र आ। अदा तोखे फिक्र डातूअ जो करण खपे, जंहिंजूं नज़रूं भाॼई मितरे ते पइजी चुकियूं आहिनि। बाक़ी रोलू इहो त आहे ई रोल, उन खे त असां कंहिं वक़्त बि कढी सघूं था। बाक़ी डातूअ खे मोह केरु ॾींदो? अदाली मां ये सभु मसला तुंहिंजे करे था थियनि, मां त मुफ़्त में अड़जी वियो आहियां। बसि अदा तूं रुगो इहो फिक्र कर त पाण खे रुगो पैसा मिलंदो। ओ ॻोठ छॾेली शहर रहंदासीं, उते पंहिंजो कारोबार ठाहींदासीं, दुकान खोलींदासीं, बाक़ी ज़िंदगी ऐश आराम सां गुज़ारींदासीं। अदा इहो सभु कुझु तॾहिं थींदो न जॾहिं पैसा मिलंदा। डातूअ खां पैसा वठण ॼण बबुर खां ॿेर घुरण जे बराबरि आहे। तोखे त ख़बर आहे डातू वॾो ज़ालिम आहे। हा मूंखे त अहिड़ी थी कावड़ अचे हिन डातूअ ते। तयारी करे छॾी अथव? असां सभु तयारियूं मुकमल करे छॾियूं आहिनि। सोभारो मूंखे नज़र नथो अचे। सोभारो नटाईंदो थो उते साईं, हू तव्हां सां मिलण ई नथो चाहे। खॾ में वञी पए सोभारो। बचल खे मोह ॾियण लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। कहिड़े वक़्तु निकिरणो आहे? कंहिं वक़्तु निकिरणो आहे ऐं कीअं निकिरणो आहे, इहो सभु तव्हां मूं ते छॾे ॾियो। बसि हर वक़्तु तयार हुजिजो ऐं कन खोले ॿुधी छॾियो। कहिड़े टाइम ते बि निकिरी सघूं था। साईं असांखे ॿुधाइण नथा चाहियो छा? दीवारुनि खे बि कन हूंदा आहिनि। मां चाहियां थो त मुंहिंजे मनसूबे जी ॼाण कंहिंखे बि न हूंदी। जेकॾहिं कम थियण खां पहिरियां इहा ख़बर बचल ताईं पहुची वई न त पोइ असांखे नाकामीअ जो मुंहुं ॾिसणो पवंदो। तंहिं करे तव्हां लाइ सुठो आहे त इन मनसूबे जी ॼाण रखण तव्हां लाइ ज़रूरी न आहे। इन करे मां चाहियां थो त हिन चक्कर असांखे नाकामीअ जो मुंहुं ॾिसणो न पवे। जेकॾहिं असां नाकाम थी वियासीं त पोइ 7 राॼीअ में असां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ न रहंदासीं।
ऐं कंहिंजे बि अॻियां कंत खणी कोन सघंदासीं। छा ॻाल्हि आहे? पूरा परेशान आई। मूं ख़बर ॿुधी आहे त करम खान धमकी ॾेई वियो आहे। त तूं करम खान जी धमकी खां डिॼी वई आई। सावल जेकॾहिं अदा राणे खे कुझु बि थियो न मां बाबा अम्मा असां मां कोई बि ज़िंदा रही कोन सघंदो। तूं परेशान न थी उर, करम खान कंहिंजो बि कुझु नथो बिगाड़े सघे। ऐं हा, सुभाणे ख़ैर ख़ूबी सां शादी बि थी वेंदी। शादी त ख़ैर ख़ूबीअ सां थी वेंदी, पर शादीअ खां पोइ छा थींदो? छा सॼी ज़िंदगी तूं अदा राणे जी चौकीदारी कंदो रहंदे? उर करम खान ऐं सोभारे जी कावड़ ओसी ताईं आहे जेसी ताईं शादी नथी थिए। शादीअ खां पोइ इहो मसइलो इते ई ख़तम थी वेंदो। न सावल, मूंखे नथो लॻे त इहो मसइलो एतिरी आसानीअ सां ईअं ख़तम थी वेंदो। पूरो मूमल जो हिकु चक्कर घर बर्बाद थी चुको आहे। छा को अहिड़ो पीउ बि आहे जेको ॿीहर पंहिंजी न्याणीअ जो घर बर्बाद करे चरी सभु कुझु ठीकु थी वेंदो? राणे खे मां कुझु बि थियण कोन ॾींदुसि, बसि न। ठीकु आहे सावल, मां तो मथां भरोसो कयां थी। असांजे घर जूं ख़ुशियूं तुंहिंजे भरोसे ते ई जुड़ियल आहिनि। किरयाणी जॾहिं वाकई न ख़ुदकशी कई त सॼो राज असांखे थुकालण आणंदो त हिकिड़ीअ जो बड़ो कयो ॿिए करे तव्हां कहिड़ो सुख ॾिठो? अड़े है ही अच्छो मथो बि तो अलाए किथे कयो आहे। हिन छोरी खे तूं सम्झी न सघियो आहे। ही सॼो मकर थी करे हिन जे मकरनि जे करे तूं परेशान न थी। हाणे वेचारी असांखे ड्रामा करे थी ॾेखारे। ऐं जेकॾहिं मरणो हुजेसि हा न त उन ॾींहुं मरे हाणे जॾहिं बुकी हुई उन ॾींहुं छो न मुई? ड्रामा थी करे हाणे असांखे चरी थी ॾेखारे, लीका थी पाए। सॼो सम्झूं था तोखे। हा पुफी, मरण इलाही मुश्किल आहे उन्हनि लाइ जंहिंजे दिलि में जीअण जी उमेद हूंदी आहे। जंहिंजे दिलि मां जीअण जी उमेद ख़तम थी वेंदी आहे उन्हनि लाइ मौत त का माना ई न रखंदी आहे। चोरी कुझु अकुल कर सिखो कुझु अकुल। अॼु छो अची मौत जो विर्द लाथो थई? इन मंज़िल ते बि अची तव्हां ई मूंखे बीहारियो आहे न पुफी। काश इन में राणे जी ख़ुशी बि शामिल हुजे हा त मां बि त ख़ुशि थिया हा न। छोरो असां सां राज़ी आहे। 24 कलाक छोरो असां सां राज़ी लॻो पिया। हाणे हिन जे साम्हूं ॾंद कढी वेठो मकर करे। मुंहिंजे मकर जी त तव्हांखे सुभाणे ख़बर पइजी वेंदी। हेॾा तव्हां राणे जी कुंवार घर में आणींदो ऐं होॾां मुंहिंजी लाश मुक़ाम में खणी वेंदो। या बिस्मिल्लाह मां कदेर ई करे ॿुध तो वटि 1000 खन हूंदो तो छोरी जो कफन घुराए वठूं। अरे 1000 मां कुझु कोन थींदो। ॿियो बि सामान घणो ईंदो। 2-3 दिला ईंदा, 2-3 कौरा ईंदा, 2-3 अतर जूं शीशियूं ईंदियूं। हेतिरी कप बि खपे? न कप पई आहे ऐं हू पेती में अतर बि पियो आहे, दिला बि आहिनि। बसि इहो 1.5 मीटर कपिड़ो ईंदो। ॿियो वरी छा? मां त 1.5 मीटर बि घणो आहे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।